खे पढ़ाईंदो त हिकिड़ी मिसाल काइमु थींदी त हे स्कूल मज़दूरनि खे पढ़ाए ऐं हिननि जो हेॾे ॾिसो त हाणे असांजे स्कूल जो ॿार पढ़ी वियो ऐं हाणे इहो डॉक्टर थी वियो इंजीनियर थी वियो। स्कूल वारनि खे तो इहो मैसेज थो ॾियणु चाहियां त तव्हां असांखे एडमिशन ॾियो। ईअं न हूंदो त माशरे में मज़दूर आहे नथो पढ़ी सघे असांजे स्कूल न ख़राबु कंदो। चिल्ड्रन विद डिसेबिलिटीज़ खे तव्हां उनखे इन्वॉल्व कयो, तव्हां उनखे एजुकेशन ॾियो त जीअं उहे मूं वांगुरु पढ़ी सघनि। असांखे बि तव्हां मुआशरे जा हिसा सम्झो ताकी असां ॿारनि खे पढ़ाईंदो त तॾहिं पाकिस्तान तरक़ी कंदो। अगरि तव्हां हुनखे अटो वठी ॾींदो न बोच अटे जी बोरी त उहो खाईंदो पर हुन को कमी न हूंदी पर उहो खाईंदो उहो हूंदो। जहिड़ा जेके बिलाल घरनि में वेठा आहिनि घरनि में हुकैयाद आहिनि उनखे कढो तव्हां उनखे माशरे में हिसो ठाहियो ऐं उनखे कंप्यूटर सिखायो। कंप्यूटर न त तव्हां उनखे अल्फ़ाबेट सिखायो। मां 6 क्लास में थो पढ़ां हाणे त उहे बि मतिलबु की मूं वांगुरु 6 क्लास में 7 में 1 में 2 में ईअं पढ़ी सघनि। बिलाल जी एडमिशन कीअं थी? असां माशरे में हिकिड़ी ॾाढी हो आहे त इन जो वॾो कमु आहे त मतिलबु की तव्हां माज़ूर आहियो तव्हां नथा करे सघो। असां चऊं था असां माज़ूर आहियूं मजबूर न आहियूं। पेरेंट्स उन्हनि खे जेकॾहिं स्कूल कोन था वठी वञनि कोन था पढ़ाइनि त बिलाल उन्हनि खे छा चवंदो? त उन्हनि खे तव्हां असांजे सेंटर छॾी वञो के मूं वटि छॾे ॾियो मां तव्हांजे हफ़्ते जे अंदरि तव्हां असांजी ज़िंदगी जा ॿियो कोई फ़ैसिला कंदो न त पोइ असां पोइते न ईंदासीं। जो गुम है अंधेरों में उनकी किरणें बन जा, जो गुम है अंधेरों में उनकी किरणें बन जा, जो धूप में बैठा है उसका साया बन जा। अस्सलाम वालेकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। नाज़रीन जेके मुंहिंजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे मां तारुफ़ जी तरफ़ अॻियां वधां थी। असां वटि ॾाढो प्यारो क़ासिम बिलाल मौजूदु आहे ऐं हिन एज में हेतिरो नंढड़ो आहे ऐं हिन एज में पाण जेको आहे न मोटिवेशनल स्पीकर आहे। बिलाल जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त पोइ भले CM सिंध हुनजे अॻियां मौजूदु हुजे त उहो बि चुप करे वेही बिलाल खे साम्हूं खां ॿुधंदो आहे। बिलाल वॾियुनि ऑर्गेनाइज़ेशन्स में वेंदो आहे ऐं जॾहिं स्टेज ते ईंदो आहे त असां सभु वेही करे बिलाल खे ॿुधंदा आहियूं। सो यस बिलाल, मैं आपको वेलकम कहती हूँ। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? माशाल्लाह जी माशाल्लाह, ज़बरदस्त। तव्हां ॾाढा प्यारा लॻो पिया ऐं हमेशह तव्हां जेको आहे कंप्लीट किट में मौजूदु हूंदा आहियो, हमेशह प्यारा लॻंदा आहियो। सो यस बिलाल, अची करे कीअं लॻो आहे? जी ॾाढो मज़ो थो ॾिए तव्हांजो प्रोग्राम में आया आहियूं ऐं तव्हांजो वेलकम। असांखे तव्हांजी ख़ुशी थी तव्हां असांखे घुरायो पंहिंजे प्रोग्राम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम्स में तव्हां बि ईंजो। बिलाल, अॼु ॿारनि जो आलमी ॾींहुं आहे, अॼु जो ॾींहुं अव्हां जे लाइ कीअं आहे? जी अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो ॾाढो ॾींहुं ख़ासि आहे जो ताकी मां मेराइण में आयो आहियां ऐं मां तव्हांखे भली कार था चवां त तव्हां असांखे घुरायो पंहिंजो टाइम ॾेई ऐं असां चिल्ड्रन विद डिसेबिलिटी असां बि ॿारनि जी असांखे बि तव्हां मुआशरे जा हिसा सम्झो ताकी असां ॿारनि खे पढ़ाईंदो त तॾहिं पाकिस्तान तरक़ी कंदो। ईअं त असां तरक़ी नथा करे सघूं। असांखे हिकिड़े मुआशरे खे चेन ठाहिणी आहे। चेन जीअं त ॿार ऐं असां सॼा मिली करे हिकिड़ी चेन ठाहियूं त जीअं असांखे कोई तोड़े न सघे, असांखे कोई जुदा न करे सघे। त ईअं ई असां अगरि पंहिंजी चेन ठाहे ऐं असां ॿारनि खे पढ़ाईंदासीं लिखाईंदासीं त असां पाकिस्तान तरक़ी कंदो। जीअं हाणे ज़्यादातर माण्हू तरक़ी था करनि ॿार, जीअं हाणे आपी ॻाल्हि कई त औरतुनि खे नथा कढनि, ॿारनि खे नथा कढनि, ॿारनि खे मना कंदा आहिनि त तव्हां व्हीलचेयर न हलायो। उन्हनि खे ज़्यादातर पेशेंट व्हीलचेयर ॾींदा आहिनि त पेशेंट खां तव्हां भलो आहे उनखे पढ़ायो, तव्हां उनखे राशन ॾियण खां भलो आहे तव्हां उनखे हिकिड़ो स्कूल में दाख़िला वठाए ॾियो। इन करे अगरि तव्हां उनखे अटो वठी ॾींदो न बोच अटे जी बोरी त उहो खाईंदो पर हुन को कमी न हूंदी पर उहो खाईंदो उहो हूंदो। त तव्हां अगरि हुनखे पढ़ाईंदो त पोइ उहो पंहिंजो पाण ई मतिलबु कमाईंदो पाण खाईंदो। वाह बिलाल, वाह, ॾाढी तव्हां प्यारी अंदाज़ में ॻाल्हि कई आहे ऐं बिलाल जेको आहे न वेल ट्रेंड असांखे नज़र अची रहियो आहे। अच्छा बिलाल, तव्हांजा केतिरा फ्रेंड्स आहिनि IL सेंटर में? जी मुंहिंजा सॼा फ्रेंड्स आहिनि, सेंटर ई फ्रेंड आहे मुंहिंजो। ऐं तव्हांजी एज जा नंढा जेके ॿार आहिनि उहे केतिरा आहिनि? मां पंहिंजी टीम वर्क ठाही आहे सेंटर में। असांजे में असां पार्टिसिपेट कंदा आहियूं, असां हिसो वठंदा आहियूं त असां मुंहिंजा काफ़ी दोस्त आहिनि, 5-6 दोस्त आहिनि। वाह ज़बरदस्त। अच्छा बिलाल, जॾहिं असां लैब जी ॻाल्हि कंदा आहियूं, मां तव्हांजे सेंटर में ईंदी आहियां त मूंखे कंप्यूटर्स बि नज़र अची रहिया हूंदा आहिनि। तव्हांखे केतिरो टाइम मिलंदो आहे? तव्हां कंप्यूटर खे केतिरो टाइम ॾींदा आहियो? जी असांखे 2 या 3 कलाक मिलंदा आहिनि सर। मारूफ़ असांखे हाणे त असां एक्सेल पियो हले उन ते सेखारींदा आहिनि ऐं असां बि उहो ई चऊं था त तव्हां जीअं हाणे
मैडम ॻाल्हि कई त कंप्यूटर टेक्नोलॉजी अॻिते वधे थी त ईअं ई असां उन्हनि खे कंप्यूटर सेखारींदा तव्हां माण्हू जहिड़ा जेके बिलाल घरनि में वेठा आहिनि वाओ। घरनि में उकइयाद आहिनि उन्हनि खे कढो तव्हां उन्हनि खे माशवरे में हिसो ठाहियो ऐं उन्हनि खे कंप्यूटर सेखारियो कंप्यूटर न त तव्हां उनखे अल्फ़ाबेट सेखारियो जीअं उनखे कमु अचे तालीम त जीअं वॾो थींदो त उहो पंहिंजो पाण कमु कंदो ऐं जीअं मां 6th क्लास में थो पढ़ां हाणे त उहे बि मतिलबु की मूं वांगुरु 6th क्लास में 7 में 1 में 2 में ईअं पढ़ी सघनि। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त बिलाल तव्हां सफ़ा हेतिरा आहियो ऐं मूंखे ईअं लॻे पियो त बिलाल चवंदो त अञा मां KG में पढ़ां पियो बिलाल वॾो थिए ई कोन थो हाणे 6th क्लास में पढ़े थो माशाल्लाह माशाल्लाह। जी बिलाल तव्हां खां थोरो एडमिशन वारो प्रोसेस पुछंदासीं बिलाल जी एडमिशन कीअं थी हुई? जी मुंहिंजी एडमिशन सर कराई आहे जीअं सर मूंखे वठी विया हुते स्कूल पहिरियों त मां अबू सां वियो हुयुसि पर मुंहिंजा ॿ भाउ हिकिड़ी भेण ऐं हिकिड़ो भाउ आहे मुंहिंजा ॿ भाइर आहिनि हिकिड़ी भेण आहे त उहे उन्हनि ॿिन्हिनि जी थी वई मुंहिंजी न पई थिए त पोइ मां वियमि मां उन्हनि खे अबू खे बि वठी वियमि त उन्हनि मना न कयो त न तव्हां डिसेबल आहियो ऐं इहा असां माशरे में हिकिड़ी ॾाढी हू आहे त इन जो वॾो कमु आहे त मतिलबु की तव्हां माज़ूर आहियो तव्हां नथा करे सघो त इन ॻाल्हि खे असां चऊं था त माज़ूर न आहियूं असां हो आहियूं हिकिड़ो गानो इन ते ठाहियो आहे माज़ूर न आहियूं मजबूर आहियूं यस मां बिलाल तव्हां जे बारे में ॿुधाईंदी हलां पंहिंजे व्यूअर्स खे बिलाल ॾाढो सुठो ॻाईंदो बि आहे ॻाल्हाईंदो त सुठो आहे पर ॻाईंदो बि ॾाढो सुठो आहे सो हुन खां कुझु ॿुधंदासीं बि सो यस बिलाल तव्हांजी स्टोरी पहिरीं असां ॿुधंदासीं। जी त उन में असां वियासीं पोइ सर खे मां वठी वियमि सर खे मीटिंग में वञिणो पर मां सर खे चयमि तव्हां मीटिंग कैंसिल कयो हाली मूंसां हलो मुंहिंजी पोइ सर हलिया मूंसां हुते मुंहिंजी एडमिशन करायो 5 मिंटनि में मुंहिंजी एडमिशन करे छॾी त इहो ई त मां पैगाम ॾियणु चाहियां त तव्हां बि पंहिंजी सोसाइटी जे ॿारनि खे तव्हां चिल्ड्रन विद डिसेबिलिटीज़ खे तव्हां उनखे इन्वॉल्व कयो तव्हां उनखे एडुकेशन ॾियो त जीअं उहे मूं वांगुरु पढ़ी सघनि ऐं ज़्यादातर मां स्कूल वारनि खे इहो मैसेज थो ॾियणु चाहियां त तव्हां असांखे एडमिशन ॾियो ईअं न हूंदो त माशरे में माज़ूर आहे नथो पढ़ी सघे असां स्कूल न ख़राबु कंदो त ईअं न हूंदो त अगरि असांखे पढ़ाईंदो त हिकिड़ी मिसाल कान थींदी त हे स्कूल माज़ूरनि खे पढ़ाए ऐं हिननि जो हेॾे ॾिसो त हाणे असांजे स्कूल ॿार पढ़ी वियो ऐं हाणे इहो डॉक्टर थी वियो इंजीनियर थी वियो त ईअं ई असांखे तव्हां पढ़ायो ऐं असांखे तव्हां मंज़िल ते पहुचायो। बिलाल मां थोरो तव्हां खां पुछणु चाहींदमि तव्हांजो सुबुह जो रूटीन कंहिं टाइम ते उथंदा आहियो केरु उथारींदो आहे तयार थी कंहिं टाइम ते स्कूल वेंदा आहियो स्कूल कीअं हूंदो आहे? यस जी मां पहिरियों अगरि स्कूल हूंदो हुयो पहिरियों त पोइ मां उथंदो हुयुमि 7 बजे तयार थी पाण स्कूल वेंदो हुयुसि स्कूल खां पोइ मोटंदो हुयुसि पोइ वरी घर में ई हूंदो हुयुमि ज़्यादातर पोइ वरी जंहिंमहिल सर जो पतो ख़बर पई त पोइ वरी मां सर जे वञण खां 8 बजे 7 बजे उथियमि स्कूल वञमि पोइ वरी हुन खां बाद 11 बजे गाॾी अची पिक एंड ड्रॉप पोइ वरी सेंटर ई हूंदो हुयुमि सेंटर ते ऐं हिन वक़्तु सेंटर ते तव्हां जॾहिं मौजूदु हूंदा आहियो त छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि बिलाल जूं? जी हुते असांजो कंप्यूटर कोर्स थींदो आहे असां मार्फ सेखारींदा आहियूं उन खां पोइ असांजो लंच थींदो आहे के ॿार पाण घरां खणी ईंदा आहिनि के त पाण हुते सेंटर में ई खाईंदा आहिनि। बिलाल फरमाइश कंदो आहे त अॼु मूंखे ही खाइणो आहे अॼु ही न खाइणो आहे जी फरमाइश पूरी थींदी आहे मां असांजो लाडलो आहे न हा पोइ फरमाइशूं त सभु पूरियूं थींदियूं हूंदियूं न ॿिया ॿार बि चवंदा बिलाल अॼु ही तव्हां चओ तव्हांजी सर ॿुधंदो जी वाह ज़बरदस्त। ऐं उते असांजो पोइ सेक्शन थींदो आहे आर्ट ऑफ डेली लिविंग हुन में असांखे इहो सेखारींदा आहिनि त तव्हांखे ख़ुदि मुख़्तियार कीअं थियणो आहे हिते ईअं जीअं त हाणे असांखे व्हीलचेयर हलाइणु हाणे हे मुंहिंजी हिकु फिट बॉडी व्हीलचेयर आहे हालांकि मूं वटि उते सेंटर में इलेक्ट्रिक हूंदी आहे हा बिल्कुलु ऐं तव्हां इलेक्ट्रिक हिते खणी बि ईंदा आहियो जॾहिं तव्हां आयो त मूं चयो बिलाल वटि इलेक्ट्रिक व्हीलचेयर छो कोन्हे का जी पर ताकी मूंखे फिट बॉडी व्हीलचेयर आहे हलण में बि हू आहे इन करे पर इलेक्ट्रिक आहे वॾी आहे उहा बि सही आहे पर हे बि फिट बॉडी व्हीलचेयर आहे त इहो चवंदुमि त तव्हां हुनखे ॿारनि खे इंक्लूसिव चिल्ड्रन विद डिसेबिलिटीज़ खे तव्हां अटे जी चकी था थी ॾियो या अटे जी बोड़ी था थी ॾियो उन खां भलो आहे तव्हां हुनखे भले व्हीलचेयर वठी ॾियो मोटी अचे पर कमु कार करे या वरी को अहिड़ो या मिसाल नंढड़ो भाउ आहे त हुनजे लाइ शइ वठी अचे या ॿियो खाम सारा हा न हेल्पिंग पर्सन थिए न कंहिंजे लाइ बोझ छो बणिजे ऐं बिलाल जी त असां वीडियोस बि ॾिसंदा आहियूं इलेक्ट्रिक व्हीलचेयर ते ॿाहिरि निकिरी वेंदो आहे ऐं शॉपकीपर्स ॾे वेंदो आहे सामान वठंदो आहे वरी वापसि ईंदो आहे ऐं बिलाल तव्हांखे ख़बर आहे फिट बॉडी व्हीलचेयर ते तव्हां एॾा हैंडसम पिया लॻो एॾा त प्यारा पिया लॻो एॾा त तव्हां क्यूट पिया लॻो मुंहिंजी दिलि चए पई मां बिलाल सां गॾु अची हिते पासे में वियां पर प्रोग्राम ख़तमु थींदो पाण जाम सारा फोटोस कढंदासीं वीडियोस बि ठाहींदासीं। अच्छा बिलाल उहे बिलाल जेके घरनि में मौजूदु आहिनि उन्हनि ताईं बिलाल जेकॾहिं
को सुठी ॻाल्हि पहुचाइण चाहे थो त उहा कहिड़ी हूंदी? जी ये सुठी आहे पेरेंट्स के मां चवंदमि मैसेज ॾींदमि त तव्हां उन ॿारनि खे पढ़ायो लिखायो ऐं उन्हनि खे सुठी तालीम ॾियो। तालीम में ऐं बिलाल उन्हनि जा पेरेंट्स उन्हनि खे जेकॾहिं स्कूल कोन था वठी वञनि, कोन था पढ़ाइनि, त बिलाल उन्हनि खे छा चवंदो? त उन्हनि खे तव्हां असांजे सेंटर छॾी वञो। तव्हांजे सेंटर में छॾनि ऐं उहे वार परे परे मौजूद आहिनि, हैदराबाद में मौजूद। ओके वाह ज़बरदस्त। अच्छा बिलाल, ॿार जेके नवां ईंदा आहिनि सेंटर में, पोइ उन्हनि खे केतिरो टाइम लॻंदो आहे यूज़ टू थियण में, शयूं सम्झण में? माहौल कीअं हूंदो आहे? वाह बिलाल ॾाढो वॾो ट्रेनर आहे बाबा। बिलाल चए थो हिकिड़ो हफ़्तो सिर्फ़ु मूंखे ॿार आणे ॾियो, तव्हांखे मां वेल ट्रेन करे ॾींदुमि। माशाल्लाह जी ज़बरदस्त। बिलाल हमेशह एॾियूं प्यारियूं प्यारियूं ड्रेसिस पाए ईंदा आहियो, हमेशह एॾा प्यारा तयारु थींदा आहियो, ऐं वॉच बि पातल हूंदी आहे, ऐं एतिरा प्यारा शूज़ बि पातल हूंदा आहिनि। केरु कपिड़ा केरु डिसाइड कंदो आहे बिलाल जा त ही वठिणा आहिनि, ऐं कीअं शॉपिंग कंदा आहियो? सभु शयूं कीअं हूंदियूं आहिनि? जी मां पंहिंजी अहिड़ी वीलचेयर आहे मूंखे घर में सर लाल मोहम्मद ॾिनी, उन ते मां पंहिंजी शॉपिंग करण वेंदो आहियां, बाज़ार अबू सां गॾु होॾे वेंदो आहियां, पंहिंजी पसंदि जा कपिड़ा वठंदो आहियां, शूज़ वठंदो आहियां, ऐं मूंखे कोई मना न कंदो त बाबा हे न वठ हे वठ, ताकी अगरि असांजी ज़िंदगी जा ॿियो कोई फ़ैसिला कंदो न त पोइ असां पोइते न ईंदासीं। असांखे पंहिंजी ज़िंदगी जा पाण फ़ैसिला करणु घुरिजनि ऐं असांखे पाण अॻे वधणु घुरिजे, ॿियनि जो मुहताज न थियणु घुरिजे। डिसीजन मेकर हुजणु घुरिजे न माण्हू, त कहिड़ी जॻह ते कहिड़ो डिसीजन वठिणो आहे। अच्छा बिलाल, उन खां अलावा तव्हांजा भाउ भेण बि आहिनि, उन्हनि सां टाइम कीअं स्पेंड कंदा आहियो? जी पहिरियों मां उहे बि सुठा आहिनि, उहे मुंहिंजो ख़्यालु रखंदा। मूंखे ख़बर आहे उहो ॾाढो, तव्हांजो ब्रदर ॾाढो क्यूट आहे, मूंखे ॾाढो वणंदो आहे। बसि उहा ॿी ॻाल्हि आहे बिलाल उन सां मिलाईंदो न आहे। हाणे मिलंदासीं उन सां बि। प्रॉमिस? स्क्रीन जे अॻियां प्रॉमिस कयो पिया? ओके जी, मां सेंटर ईंदमि उन सां बि मिलंदमि। यस, उन्हनि सां कीअं टाइम स्पेंड थींदो आहे? उन सां बि सुठो आहे, पर उहो इलाही नंढड़ो आहे, वेहण वाली न आहे सिखियो, ऐं उहो वेंदो बि न आहे, पर उन सां मां ॾाढो सुठो हलंदो आहियां। उन जी बि मुंहं को डिसेबिलिटी आहे, रिकेट्स अथसि। जी हा जी हा। त पोइ उनजो बि मां ख़ासि ख़्यालु रखंदा आहियां, ऐं उहो मूंखे ज़्यादा अचंदो आहे। अच्छा, उहो ॻाल्हाईंदो आहे? जी न, थोरो ॻाल्हाइण सिखियो आहे। ओके ओके, तव्हां चओ था तव्हां ख़्यालु रखंदा आहियो, उन खां असां पुछंदासीं बिलाल केतिरो ख़्यालु हुनजो रखंदो आहे। ओके जी ज़बरदस्त। बिलाल, तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी सॼी टीम वेठी आहे, तव्हांखे ॿुधे थी पई, ऐं सभु चवनि था बिलाल ॻाईंदो बि ॾाढो सुठो आहे। सो बिलाल खां कुझु ॿुधो, हाणे तव्हां खां कुझु ॿुधूं था। जीना है जीना है जीना है जीना है, रोशन रोशन किरणें, दरिया की सब लहरें, पंछी और हरियाली सब मिलकर गाते हैं। जीना है जीना है जीना है जीना है, मायूस नहीं होना, हर दर्द ने मिटना है, घर साथ चलेगा तू मंजिल को पालेगा। मायूस नहीं होना, हर दर्द ने मिटना है, घर साथ चलेगा तू मंजिल को पालेगा। जीना है जीना है जीना है जीना है, घर साथ चले हम तुम तो साथी हो मौसम, बरसातें आएंगी और धूम मचाएंगी। घर साथ चले हम तुम तो साथी हो मौसम, बरसातें आएंगी और धूम मचाएंगी। जीना है जीना है जीना है जीना है, जो गुम है अंधेरों में उनकी किरणें बन जा, जो गुम है अंधेरों में उनकी किरणें बन जा, जो धूप में बैठा है उसका साया बन जा, जो धूप में बैठा है उसका साया बन जा। जीना है जीना है जीना है जीना है। थैंक यू मैम। बिलाल, एॾो प्यारो आवाज़ आहे ऐं एॾो प्यारो ॻाईंदा आहियो, ऐं एक्सप्रेशन बि तव्हांजा एॾा सुठा आहिनि। ऐं बिलाल कीअं सेखारियो आहे भला?
जी इहो बि सरलाल असांखे अच्छा, सरलाल मोहम्मद सेखारियो आहे। ऐं सर सां केतिरो टाइम गुज़रंदो आहे? सेंटर में पंहिंजो तव्हांजो ग्रुप बि ठहियल आहे, बिलाल जेको आहे सो उन्हनि जो लीडर बि आहे, सभिनीनि खे संभालींदो बि आहे। सर सां वेहंदा आहियो ख़ासि तौर ते, सर मुझे आपसे बात करनी है, आपसे मैंने बैठना है, ऐसा होता है? जी सर चवंदा आहिनि घुराईंदा आहिनि असांखे उते हिकिड़ा पंहिंजे ऑफिस में घुराईंदा आहिनि, पोइ वेहाईंदा आहिनि, मूंखे अधु कलाक पूरो मूंखे सर ॾींदा आहिनि, सेखारींदा आहिनि। रोज़? जी त सेखारींदा आहिनि त तव्हांखे इवेंट में कीअं वञिणो आहे, उते कीअं तव्हांखे पार्टी करणी आहे, ॻाल्हाइणो आहे। ऐं ॿियनि खां पोइ सर चवंदो आहे तव्हां मां तव्हांखे थो सेखारियां, तव्हां ॿियनि खे सेखारियो। बिल्कुलु वरी असां वरी ॿिए पंहिंजी टीम खे सेखारींदा आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं बिलाल जी टीम जा मेंबर्स केतिरा आहिनि? 6 मेंबर्स आहिनि, सभिनीनि खे ट्रेन कंदा आहियो? ज़बरदस्त, वाओ बिलाल, ॾाढो सुठो लॻो। यस, बिलाल खे अची करे कीअं लॻो? बिलाल जो शॉर्ट मैसेज छा हूंदो? जी मूंखे ॾाढो तमामु शुक्रगुज़ार आहियां मीरान टीवी वारनि जो जंहिं असांखे घुरायो। ऐं मां उहो मैसेज थो ॾियणु चाहियां चिल्ड्रन विद डिसेबिलिटीज़ खे तव्हां प्लीज़ ॿाहिरि कढो, उन्हनि खे तव्हां पढ़ायो निखायो। ऐं उनजे पेरेंट्स खे चवां थो त तव्हां उन्हनि खे तव्हां पढ़ायो निखायो जीअं उहे तव्हांजे लाइ फ़ख्रु थी सघे। वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं ॿिए जेके राशन वग़ैरह वठी था ॾियनि उन राशन वारनि यस बिलाल, त तव्हां उनखे व्हीलचेयर वठी ॾियो जीअं हू स्कूल वञे। तव्हां अगरि व्हीलचेयर नथा वठी ॾियो, स्कूल में एडमिशन नथा करायो, ज़बरदस्त। त उनखे कोड़ो किताब वठी ॾियो जीअं हू पढ़े पायो अॻे वधे। यस ज़बरदस्त, ॾाढो प्यारो मैसेज बिलाल, जेतिरा तव्हां पाण प्यारायो एतिरी ॻाल्हियूं ॾाढियूं तव्हां प्यारियूं कयूं आहिनि ऐं मैसेज बि प्यारो तव्हां असांजे व्यूअर्स ताईं पहुचायो। एंड थैंक यू सो मच बिलाल, तव्हां आयो, ॾाढो असांखे सुठो लॻो। ऐं हिन तरफ़ सभिनी महिमाननि जी मां थोराइती आहियां। नाज़रीन, वक़्त जूं घणियूं वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे महज सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ो हासिल कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो में तव्हां हिसो वठी सघो था, खटे सघो था। खोड़ सारा क़ीमती इनामात। मूंखे ॾींदव इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव, पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि। अल्लाह निगहबान।